ओम शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा बिकटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा हाणे चवनि था कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो। आत्माउनि खे परमात्मा छा थो चए कि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि कंदा करो। छो जी अञा ताईं तव्हां देह ख़ुदि खे देह सम्झी वेठा आहियो त मूंखे बि देहिक रूप में यादि कयो न। अलाए कहिड़ी कहिड़ियूं देह ठाहे करे मूंखे यादि कंदा आया आहियो। लेकिन बाप हाणे चए थो कि मूंखे मुंहिंजो त शरीर ई न आहे। मां त निराकार ज्योतिर्बिंदु परम धाम में रहण वारो। त मूंखे तव्हां हेठि था यादि करो शरीर जे रूप में, त मुंहिंजो त शरीर आहे ई न। त असां केॾे समय खां द्वापर युग खां भॻवान खे जंहिं बि रूप में यादि कयो। पहिरियों त वरी बि शिव जो लिंग ठाहे करे यादि कंदासीं। पहिरियों सम्झ हुई भई भॻवानु निराकार आहे त हुनखे असां कीअं यादि करूं, त लिंग रूप ठाहे छॾियो। लेकिन बाबा चए थो ठीकु आहे, उहो बि तव्हां लिंग रूप बि ठातो, हाणे बि कम से कम मूंखे लिंग रूप में यादि करो न। भई मां निराकार आहे त लिंग रूप चिन्ह ठाहे करे या निराकार चिन्ह ठाहे करे यादि करो। देहिक रूप छो था ठाहियो हुनजो, उहो बि सोचो। देहिक रूप बि कहिड़ा कहिड़ा जानवर जहिड़ा शरीर ठाहे करे, जानवरनि जहिड़ो मुंहुं ॾेई करे मूंखे पूॼो था कनि। इहा सुठी ॻाल्हि आहे। त बाबा चए थो हाणे सम्झो। मां कोई माण्हू त पुस्तकनि जे मालाउनि जे रूप में बि यादि कंदो आहे। त इन करे हाणे असांखे परमात्मा परम धाम मां छो आयो आहे, पंहिंजो असली स्वरूप ॿुधाइण कि मां निराकार आहियां। निराकार अर्थात कई माण्हू सोचंदा आहिनि निराकार अर्थात जंहिंजो कोई नाम रूप ई न हुजे, कोई आकार ई न। निराकार मतिलबु ज्योतिर्बिंदी, हिकु छोटी सी बिंदी। जो तव्हांजी आत्मा बि तव्हांजे शरीर में आहे, शरीर में गर्भ में अचे थी, कॾहिं शरीर खां निकिरी थी वञे, ॾिखाए में ॾींदी आहे कॾहिं कंहिंजी बि आत्मा ॾिठी अथव तव्हां? त बाबा चए थो उअं ई मां, मुंहिंजो रूप त आहे न, मां निराकार आहियां। निराकार अर्थात छोटी, जंहिंजो शारीरिक आकार न हुजे, हुनखे चइबो आहे निराकार, जेको छोटी सी बिंदी हुजे। त बाप चए थो हाणे मूंखे इन रूप में यादि करो। ऐं मुंहिंजो नाम बि आहे, मुंहिंजो नाम हिकु ई आहे। जीअं तव्हांजे त शरीरनि ते नाम पयल आहे न, लेकिन मुंहिंजो आत्मा ते नाम पयल आहे। तव्हांजी आत्मा जो नाम आत्मा ई आहे, लेकिन तव्हांजे अलॻि अलॻि शरीरनि ते नाम पयल आहे। लेकिन मुंहिंजो त शरीर कॾहिं मां वठंदो ई न आहियां। त मुंहिंजो आत्मा ते नाम हिकु ई आहे, शिव। शिव अर्थात सदा कल्याणकारी, उहो सदा ई सभिनि जो कल्याण कंदो। त असांजो पीउ सदा ई सभिनि जो कल्याण कंदो आहे, त असांखे बि सदा ई सभिनि जे लाइ सुठो सोचणो खपे। बाबा चए थो कोई तव्हांखे केतिरो बि बुरो चए, कोई तव्हांजो दुश्मन बि हुजे न, त बि तव्हां हुनजे लाइ सुठो सोचण जी आदत विझो। ॾिसो, अगरि असां ॻाल्हि खे कंहिं बि असांखे कुझु चयो न, अगरि असां हुनखे ज्यादा सोचंदासीं त उहा ॻाल्हि वॾी थींदी वेंदी।
ऐं असां जीअं नंढे ॿार कोई कुझु चए असांखे, या नंढो भाउ भेण कोई कुझु चए त वॾा सम्झंदा आहिनि न, अरे इहे बेसम्झ आहिनि, अञा नादान आहिनि, छा थो चए, कुझु पतो नथो पएसि हिनखे, अॻियां वञी वॾो थींदो त सम्झ में अची वेंदी। त ईअं ई असांखे बि आहे न, अगरि कोई भले संबंध में कोई वॾो आहे, लेकिन त बि अगरि कुझु बि अहिड़ो वेड़ो ॻाल्हि चए थो त बि असांखे बुरो न वञिणो आहे। असांखे इहे सोचिणो आहे कि इहा आत्मा हिन समय सम्झ कोन अथसि हिनखे। कंहिं कंहिं समय सम्झ घटि थी वेंदी आहे न, कंहिं कंहिं समय ज़्यादा। त आत्मा जॾहिं पंहिंजे वश में हूंदी आहे न, मतिलबु पंहिंजे मन बुद्धि खे कंट्रोल करे सघंदी आहे, आत्मा में एतिरी सम्झ हूंदी आहे। कॾहिं कॾहिं आत्मा जो मन बुद्धि एॾो अलाए छा छा व्यर्थ सोचो रहंदो आहे त हुनखे सम्झ ई न हूंदी आहे मां छा थी ॻाल्हायां। ऐं कॾहिं कॾहिं कंट्रोल में हूंदा आहिनि, शांति हूंदा आहिनि, त पोइ सम्झ सां ॻाल्हाईंदा आहिनि। चईंदा आहिनि ही कॾहिं कॾहिं त ॾाढो सुठो थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं हीअं सम्झ ई न ईंदी आहे, त माण्हू बि कंफ्यूज़ थी वेंदो। त बाबा चए थो ईअं ई संबंध सां न ॾिसो, भई इहे मुंहिंजी ससु आहे, इहे मां आहे, भेण आहे, वॾा आहिनि, इहे नंढा आहिनि, ॿिए हिकु संबंधी सां ईअं न ॾिसो। छो जे आत्मा कॾहिं बि बेसम्झी जो कमु करे सघंदी आहे, कॾहिं बि हुनजो मन बुद्धि अहिड़ी ॻाल्हियुनि में फसी सघंदो आहे जंहिंसां उहो कमु करे। उन समय हुनखे इहे थोरी नज़र ईंदुसि कि मां मां आहियां, पीउ आहियां, ससु आहे, नुंहुं आहियां, वॾी आहियां, नंढी आहियां। उहो आत्मा जो मन बुद्धि, आत्मा पंहिंजी मन बुद्धि जे वश थी वेंदी आहे, त कुझु बि करणु लॻी वेंदी आहे बेसम्झी। त अगरि असां सभिनि खे आत्मिक स्वरूप में ॾिसूं, कहिड़े बि समय कोई अहिड़ो अहिड़ो शब्द चई थो छॾे या कुझु अहिड़ो कर्म करे बि थो छॾे, त असां तुरंत सम्झी वेंदासीं कि आत्मा हिन समय बेसम्झी जे वश थी वई आहे, विकार बुराइनि जे वश थी वई आहे। त ॿियो ई असांखे हुनजे मथां रहम दया, इहो ई असांखे मन में थींदो कि बाबा हिन आत्मा खे सम्झ ॾियो, शक्ति ॾियो, सम्झ ॾियो, गुण ॾियो। असां कॾहिं बि हुन सां नाराज़ न थींदासीं। ऐं ॿियो ई हुनजे कल्याण जे बारे में सोचींदासीं। हाणे जीअं असांजो बाप सदा कल्याणकारी आहे, रहंदो मथे आहे, द्वापर कलयुग खां बाबा जो पार्ट बि हलियो आहे। सत्य त्रेता में भले बाबा मथे वेठा हूंदा आहिनि, भले बाबा चईंदा आहिनि सत्य त्रेता में बि मां मथे वेठो वेठो ही सभु कुझु ॾिसंदो आहे, सृष्टि ते छा थो हले, लेकिन परमात्मा खे हुन समय कोई यादि, मदद जे लाइ यादि न कंदो। त वेही करे सिर्फ़ु ॾिसूं हुन में कुझु, त उन में त मनोरंजन हूंदो आहे न। ऐं जॾहिं कंहिंखे मदद खपे, चईंदे न हे भॻवानु, जॾहिं बि मदद खपे न त भॻवान खे मथे ई यादि कंदा आहिनि। हुन समय भॻवानु मथे ई यादि ईंदो आहे। ऐं जॾहिं बि हेठि हीअं खेॾण वारो बाबा चए थो भक्ति में तव्हां खेल ई त खेॾो था। ॾिसो हाणे सावन शुरू थियो, हाणे सावन खां माण्हू वैसे बि पूरो साल ई खेल खेॾंदा रहंदा आहिनि, पर हिननि महीननि में हाणे दिवाली ताईं केॾा सारा अलॻि अलॻि भॻवान जा रूप ठाहे करे खेल खेॾंदा। हाणे राधे कृष्ण ठाहे करे खेल खेॾियो, पोइ गणेश ठाहींदा, पोइ देवियूं ठाहींदा, अलाए छा छा खिलौना ठाहे करे खेल खेॾंदा, पोइ उन्हनि खे पाणी में विझी ईंदा। त इहे बि माण्हू जीअं नंढा ॿारनि खे न खेल खेॾण लाइ खिलौना खपनि, सड़ी टुटी पवंदा आहिनि, वरी नया वठी ईंदा आहिनि, ईअं ई वॾे ॿारनि जो बि खेल थी वियो आहे। पर एतिरो बि असां सम्झूं, ॿिए सां हर साल एॾो विघ्न विनाशक गणेश जो, हनुमान महावीर जयंती, महावीरता जो, ऐं एॾी देवियुनि जा अलॻि अलॻि शक्तियूं जे रूपनि में पूजा था करूं, त एतिरी सम्झ माण्हुनि खे नथी अचे कि असां हर साल भॻवान जे अलॻि अलॻि नाम जी यादि था करूं त दुनिया में दुख छो थो ख़तमु। छो त भॻवान जो रूप न आहे, उहो त निराकार आहे। त अगरि असां ईअं ई सोचो, अगरि असां रोज़ पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करूं ऐं संकल्प करूं मां विघ्ननि खे विनाश करण वारी आत्मा आहियां, मां परम पवित्र परम पूज्य आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, त ॾिसो अञा ताईं असां केतिरी असां में गुण शक्तियूं भरिजी वञनि।
इहो ई त स्वर्ग जो वरतो आहे न। परमात्मा खे यादि करे जेतिरो असां पंहिंजी आत्मा में गुण शक्तियूं सम्झ धारण कंदा वेंदासीं त इहे ई स्थूल धन संपत्ति जे रूप में असांखे सतयुग में मिलंदो, सत्य त्रेता में। ऐं एॾी भक्ति करे आया माण्हू हर साल एॾी भक्ति करनि था, फल त कुझु मिले नथो। पर करके थोरो समय माण्हुनि खे थोरी ख़ुशी थींदी आहे, थोरो मूड चेंज थी वेंदो आहे, लेकिन सदा काल जी प्राप्ति छा आहे? साल साल में माण्हू वर्सियूं थो मल्हाए, श्राद्ध थो मल्हाए, लेकिन प्राप्ति छा आहे न? आख़िर त कॾहिं त अंत थिए। भई कोई माण्हू डॉक्टरी जी पढ़ाई पढ़े, इंजीनियर जी पढ़ाई पढ़े, त बि कॾहिं त डॉक्टर ठाहींदो न? हिकु बार न, ॿियो बार एग्ज़ाम ॾे, टे बार, आख़िर त चौथी बार एग्ज़ाम ॾेई करे सुठो डॉक्टर त ठही वेंदो न। हिते त हेॾा द्वापर युग खां माण्हू भक्ति, हिते द्वापर युग खां माण्हू भक्ति कंदो थो अचे, भॻवान जो नाम वठंदो थो अचे, मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ, वर्सी जे लाइ, मुक्ति जे लाइ, जीवन मुक्ति जे लाइ त ॾाढा घटि, पतो ई न आहे कि जीवन मुक्ति हूंदी बि आहे। छो कि गुरू माण्हू त मुक्ति जे लाइ रास्ते ॾेखारण लाइ तव्हांखे ज्ञान ॾींदा। त बाबा चए थो एतिरो त मुक्ति प्राप्त करण लाइ गुरू था करो, उन्हनि जा पेर धोई करे था पियो, उन्हनि जी लॉकेट था पायो, उन्हनि जो सत्संग था करो, त बि तव्हांखे मुक्ति छो न मिली आहे जाते? त बि तव्हांजे जीवन में दुख छो न था ख़तमु थियनि? त आख़िर किथे न किथे गड़बड़ी आहे न। तॾहिं त असांखे न त द्वापर युग खां माण्हू भॻवान खे यादि थो करे, त कलयुग अचिणो ई न खपे। अहिड़ो कीअं भॻवान खे तव्हां यादि था करो कि दुनिया में घोर पाप थो वधंदो वञे? त छा था करो तव्हां सॼो ॾींहुं? भॻवान खे यादि था करो या ॿियो ई दुनिया में पाप था वधायूं दुनिया में? न सोचण वारी ॻाल्हि आहे न। द्वापर युग खां माण्हू भॻवान खे यादि थो करे, अलॻि अलॻि नाम रूप सां, हर धर्म वारा, दुनिया में घोर पाप, ऐं अॼुकल्ह अहिड़ा पाप था थियनि, माण्हुनि जे मथे एतिरी बदिले थी जीअं माण्हुनि जे मथां भरोसो न आहे। घर में माण्हू हिक ॿिए जे मथां भरोसो न करे सघे, हिक ॿिए जे मथां विश्वास न करे सघे। चवनि था असां भॻवान खे मञंदा आहियूं, रोज़ पाठ पूजा कंदा आहियूं, पर तव्हांजे त घर में ई नर्क लॻो पियो अथव। दुनिया त छॾो न, घर में ई माण्हू अॼु हिक ॿिए सां गॾु सेफ न आहे। कोई छा थो सोचे छा नथो सोचे कुझु पतो नथो लॻे। हाणे असांजो हाणे कल्ह कुझु न कुझु घोटाला करे छॾिजो। त असांखे परमात्मा चए थो सम्झो कि तव्हां सही रीति भॻवान खे यादि नथा करो न। हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, छो कि मुंहिंजी देह न आहे। हाणे ख़ुदि खे निराकार आत्मा सम्झो सहज रीति। भई असां चऊं था तूं माता पिता असांजो बालक, असां तुंहिंजा बालक आहियूं, तूं परम पिता परमात्मा आहे। जॾहिं चऊं था तूं परम पिता आहे त असांजो पिता आहे न, उहो कंहिंजो पिता आहे? आत्मा जो पिता आहे न। ही सम्झणो खपे न, जॾहिं उहो असांजो पिता आहे त पिता खे मथो ढके करे यादि करण जी छा दरकार आहे? न पिता सां ॻाल्हियूं करण लाइ या पिता जा जो बि तव्हां महिमा जा गीत सत्संग कीर्तन था करो त मथो ढकण जी छा दरकार आहे? चपल लाहिण जी छा दरकार आहे? मथो टेकण जी छा दरकार आहे? न ही सभु सम्झ जी ॻाल्हि आहे। छोकी असां भॻवान खे ख़ुदि ई एॾो परे करे छॾियो आहे कि भई भॻवान खे यादि करिणो आहे त मथो ढको, चपल ॿाहिरि उतारे अचो, सनानु करे पोइ अचो, ऐं भॻवान खे पोइ भॻवान जा जेका महिमा जा किताब लिखल आहिनि उन्हनि खे ढके करे ढके करे रखो, उन्हनि सुम्हायो ठाहियो। हुन ई पुस्तकनि खे माण्हू उहो थो करे, लेकिन हुन पुस्तकनि में जो मुंहिंजे पीउ जे बारे में लिखल आहे महिमा, मां हुनखे पढ़ी करे सम्झी करे ख़ुदि जे अंदरि धारण करा न। हीअं थोरी कि हुन पुस्तक खे असां बसि मथो ढके करे हुनखे हथु लॻाए सघंदा आहियूं। छो? असां त हुन में त सुठी ॻाल्हियूं आहिनि न असांजे पिता जे बारे में। असां त जॾहिं बि फ्री हुजो, जिते बि वेठा हुजो, आराम सां वेही करे पढ़ो मुंहिंजे पिता जे बारे में छा। ये माण्हू, इहे जेका बि माण्हू, इहे जेका
नियम कढिया अथनि, हिन सां माण्हू भॻवान सां ॿियो ई परे थो थींदो वञे। त बाबा चए थो कि सहज रीति अगरि तुम सोचियो सम्झो कि हिन ई ग्रंथनि शास्त्रनि में सुठी सुठी ॻाल्हियूं आहिनि। भले तव्हां सोचो कि भॻवान लिखी अथई या भॻवान जे बारे में आहिनि, असां हुन रीति अगरि पढ़ूं सॼे ॾींहं में हिकु बार बि ऐं सम्झी करे जीवन में धारण करो त तुंहिंजो जीवन सुठो थी वेंदो। भले हुन में आहे सच एतिरो ई जीअं अटे में नमक मिक्स, त सुठी ॻाल्हियूं त आहिनि, लेकिन माण्हू छा थो करे, बसि पढ़ी करे रखी थो छॾे, बसि नियम पूरो थी वियो। हाणे हुन में सम्झो छा लिखियलु आहे, तव्हांजो पीउ केरु आहे। हाणे माण्हू पोड़ी थो पढ़े, पोड़ी जो छा अर्थ आहे, कॾहिं अर्थ कॾहिं पंहिंजी हुन पोड़ी खे चए थो कि उहो उनजो ई हिकु सत्य नाम आहे। सत्य नाम अर्थात उनजो ई हिकु नाम सत्य आहे। छो जे असांजो नाम शरीर सां आहे त शरीर जो नाम बदिलंदो रहंदो, लेकिन आत्मा जो नाम बदिलंदो न आहे। त हिकु हुनजो ई नाम सचो आहे, सदाशिव, हुनजो नाम कॾहिं न बदिलंदो। ईअं त हर हिकु शब्द जी अगरि हर हिकु ग्रंथ शास्त्रनि जी, जीअं गीताउनि में आहे, गीताउनि में लिखियलु आहे कि मां प्रकृति जो आधार वठी करे ईंदो आहे, मूंखे बि प्रकृति जो आधार वठिणो पवंदो। इहा बि सम्झ जी ॻाल्हि आहे, भई कृष्ण खे त पंहिंजी प्रकृति आहे शरीर, त ही केरु थो चए मां प्रकृति जो आधार वठी करे ईंदुमि। आराम सां सम्झ में अची वञे कि कोई ॿियो ई तो गीता ॿुधाए, कृष्ण नथो ॿुधाए। कृष्ण हुन में लिखियलु आहे, मां मूंखे कोटनि में कोई में बि कोई पहचानंदो आहे, भई कृष्ण खे त सभु पहचाने सघंदा आहिनि, ज़रूरु कोई ॿियो ई तो इहो चए। ईअं माण्हू अगरि अर्थ सम्झी करे हर हिकु ॻाल्हि पढ़े न, चाहे हिकु लाइन ई पढ़े, हिकु पेज बि दूर, हिकु लाइन ई पढ़े, माण्हू सोचंदो आहे मूंखे हिनखे 7 ॾींहंनि में पूरो करिणो आहे भागवत खे। हाणे 7 ॾींहंनि में पूरो त करे सघंदा आहिनि, अर्थ बि ॿुधाईंदा आहिनि पंहिंजी जेका बि हिसाब सां आहे। पर तव्हांखां इहो पुछियो अथव कि जो बि तव्हां अर्थ सम्झियो हुन में सुठी सुठी ॻाल्हि जो बि तव्हां ॿुधी 7 ॾींहंनि में छा धारण कयो, छा सिखियो, जीवन में परिवर्तन छा थियो। हिते परमात्मा हिते परिवर्तन कराइण आयो आहे। बाबा सिर्फ़ु ज्ञान न ॿुधाईंदो आहे, बाबा ज्ञान ॿुधाए करे चईंदो आहे ॿार केतिरो सुधरा आहियो तव्हां, तव्हांजे जीवन में ख़ुशी वधी आहे। दुनिया में माण्हू भक्ति जा अनेक तरीक़ा था ॿुधाइनि, लेकिन कॾहिं इहो पुछो अथव तव्हांजी गुरु संत सन्यासी या जंहिंजी बि तव्हां भक्ति कंदा आहियो, हुननि तव्हांखां पुछियो अथव कि भई तव्हां हेॾा सत्संग आदि पढ़ो, ॿुधो था, किताब पढ़ो था, तव्हांजे जीवन में ख़ुशी आहे या न आहे, दुख दूर थिया आहिनि न थिया आहिनि। उहो त चईंदा दुख में बि सुख सम्झ, हीअं कीअं सम्झो, शक्ति थो हुजे, माण्हू अंदर ई अंदर रोए थो करे, बसि ॿाहिरि अची ईंदो आहे, बसि दुखनि में बि सुख सम्झो, इहे भॻवान जो ई ॾिनल आहे। ॾिसो केॾी वॾी ग्लानी आहे न भॻवान जी। कॾहिं तव्हां सम्झो था कि असां चऊं था त दुख त सुख करता आहिनि, पोइ उते ई असां चऊं था सभु दुख सुख भॻवान थो ॾे। ॾिसो असां इहे ई ॿिनि ॻाल्हियुनि जे मथां ध्यानु ॾियूं त असां केॾो वॾो कूड़ था ॻाल्हायूं न। जॾहिं असां चऊं था भॻवानु दुख त सुख करता आहे, त उहो सुख ॾियण वारो आहे न, त दुख सुख उहो कीअं ॾेई सघंदो, उहो त सिर्फ़ु सुख ई ॾींदो आहे। त दुख छो आयो, मुंहिंजे कर्मनि जे कारण। अगरि इहे ई ॻाल्हि असां सम्झी वञूं, हिकु इहे 2 लाइनुनि जो अर्थ, त कॾहिं बि असांजे मुख मां सपने में बि न निकिरे कि भॻवानु मूंखे दुख ॾिनई, भॻवानु मुंहिंजो ॿार वठी वरितई, भॻवानु मुंहिंजे मुड़ुस खे, भाउ भेण जेकी बि माण्हू जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त भॻवान खे कोसंदा आहिनि, हे भॻवानु मुंहिंजो ॿार छीने छॾियईं, मूंखां वठी वरितई, भॻवानु मूंखे ॿार न ॾिनो अथई, भॻवानु ईअं कयो अथई, भॻवान जी मर्ज़ी। इहे सभु ख़तमु थी वञे तव्हांजो चवण। अगरि तव्हां हर हिकु चीज अर्थ सहित सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण कयो, इन सां असांजी बुद्धि बि खुलंदी आहे, तव्हांजो सभु दुख आपे ई दूर थी वेंदा, ताकी कॾहिं बि दुख में सुख जो अनुभव न करिणो पवंदो। तव्हां पंहिंजे दुखनि खे ख़तमु करण वारा थी वेंदो। भई चओ था विघ्न विनाशक जी पूजा था करो तव्हां, त तव्हांजे जीवन में त विघ्न अचण ई न खपनि। मतिलब त कि विघ्न मतलब कि कोई बि असां कर्म करूं था, हुन में अगरि कोई बि अहिड़ी परिस्थिति अची थी वञे, कोई बि अहिड़ी ॻाल्हि अची थी वञे, त असां हुन कम में रुकूं न,
असां परमात्मा जी शक्ति सां जेकी बि ॻाल्हि, जेको बि कारण आयो उनखे पार करे पंहिंजो कमु पूरो करो, उनखे चइबो आहे विघ्न विनाशक। तव्हां हाथी जहिड़ो मुंहुं ठाहे करे गणेश जो नाम ॾेई करे पूॼायूं था करो, उनखे घर में रखी करे पोइ पाणी में था डुबोयो, त अर्थ सम्झो न कि अहिड़ो हाथी जहिड़ो मुंहुं कोई भॻवानु थी सघंदो आहे छा भॻवान जे रूप में? त अगरि तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वठी न कि परमात्मा ई असांखे शक्ति ॾींदो आहे कि असां विघ्ननि खे विनाश करे सघूं, असां इहे सभु जेका बि खिलौना ठाहे करे माण्हू केॾो ख़र्चो थो करे, माण्हुनि खे रोटी खाइण लाइ पैसा न आहिनि दुनिया में, ऐं हाणे ॾिसो केॾा माण्हू ख़र्चो थो करे कृष्ण जन्माष्टमी, वरी गणेश, वरी देवियुनि जी, वरी दिवालियुनि जी, हुते माण्हुनि खे रोटी न आहे खाइण लाइ, हुते माण्हू पैसो ईअं वेस्ट थो करे, पोइ चवनि था पैसा किथे आहिनि दुनिया में। त यथार्थ परिचय अगरि सम्झूं कि परमात्मा त निराकार आहे, हुनखे निराकार रूप में यादि करूं त केतिरो ख़र्चो असांजो साल भर में बची वेंदो न अगरि, ऐं असांजी आत्मा में बि शक्ति भरजंदी वेंदी। त बाबा हाणे चए थो सम्झो जीवन में शक्ति उधारण करो, सिर्फ़ु आरती उतारण सां, जाप मंत्र जाप जपणा, पूजायूं आदि करण सां कुझु न थींदो। आत्मा खे शक्तिशाली ठाहियो, परमात्मा खे यादि करियो। सभु मीठी मीठी शिकिल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि, प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी, सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे संतुष्टा जे खज़ाने द्वारा हद जी इच्छाउनि खे समाप्त करण वारा सदा ही संतुष्ट मणि ठहो। बाबा चए थो जीअं आत्मा वटि संतुष्टता जो खज़ानो हूंदो आहे, आत्मा जे लाइ धन छा आहे? आत्मा जो धन ये ज्ञान गुण शक्ति, ये आत्मा जो धन आहे। हिन समय सभी आत्माउनि वटि पंहिंजो धन न आहे, उहो केरु ॾींदो? परमात्मा। ॾिसो सभिनि आत्माएं शक्ति थी घुरनि भॻवान खां, गुण थी घुरनि, सम्झ थी घुरनि, ये घुरनि थियूं न श्री, हिन सां उहो कंगाल आहे। भले देह खे खाराइण पीअण लाइ रहण लाइ सुठो पैसो आहे, त बि भॻवान जे अॻियां हथ ज़रूरु फैलाईंदा, मूंखे शक्ति ॾे, मूंखे गुण ॾे, मूंखे सम्झ ॾे। छोकी आत्मा पंहिंजी हिन ज्ञान गुण शक्तियुनि जे खज़ाननि सां भिखारी थी वई आहे, कंगाल थी वई आहे। छो? छोजी पाप कर्म कंदे कंदे, विकारनि जे वश थी करे, बुरा कर्म कंदे कंदे आत्मा जी सभु संपत्ति जो आहे उहो ख़तमु थी वई। त बाबा अॼु असांखे चए थो कि जंहिं आत्मा वटि संतुष्टता जो खज़ानो हूंदो आहे, उन वटि सभु कुझु आहे। बाबा चईंदा त हुन वटि जीअं त सभु कुझु आहे, हुन वटि भले पैसो न हूंदो, खाइण पीअण लाइ भले सादो हूंदो रहण लाइ, लेकिन त बि उहो पंहिंजे जीवन में सदा संतुष्ट रहंदी। ऐं जंहिं आत्मा वटि इहे संतुष्टता जो खज़ानो न आहे न, हुन वटि धन संपत्ति चीजूं अथाह हूंदे हुए बि वो चईंदो मूंखे हीअ खपे, हीअ खपे, हीअ खपे, हीअ खपे, इच्छायूं थींदी रहंदी न। भई आत्मा खे संतुष्टता जो खज़ानो आहे न, कमी थी वई आहे त आत्मा सोचींदी हीअ बि वठां, हीअ बि वठां, हीअ बि वठां, हीअ बि वठां, त बि हुनखे संतुष्टता थिए ई नथी। अलॻि अलॻि इच्छायूं मन में उत्पन्न थी थियनि, अॼु हीअं करो हीअं करो। ऐं जेकी आत्मा में संतुष्टता जो खज़ानो हूंदो आहे न, वो कॾहिं ईंदी जॾहिं असां परमात्मा खे यादि करे, परमात्मा खां जो आत्मा खे सभु शक्तियूं गुण सम्झ अची वेंदी आहे न, जॾहिं आत्मा खे, त आत्मा तृप्त थी वेंदी। त उहो आत्मा वटि थोरो सो ई धन हुजे खाइण पीअण लाइ, पंहिंजो जीवन गुज़ारो ईअं करे, त बि उहा आत्मा एॾी संतुष्ट पंहिंजे जीवन में हूंदी, एतिरी शक्तिशाली गुणवान ज्ञानवान हूंदी। त बाबा चए थो कि हाणे सदा मूंखे यादि करे संकल्प करो मां संतुष्ट मणि आत्मा आहियां। त हिन सां छा थींदो? असांजी आत्मा में संतुष्टता जो खज़ानो भरजंदो वेंदो, गुण, त असांजे जीवन में आपे ई संतुष्टता ईंदी वेंदी।
स्लोगन आहे स्मृति जो स्विच सदा ऑन रहे त मूड ऑफ थी न सघे। सदा स्मृति रहे कि मां आत्मा कंहिंजो ॿार आहियां। अगरि असांखे सदा इहा स्मृति रहंदी न कि मां आत्मा कंहिंजो ॿार आहियां त असांखे कॾहिं बि कहिड़े बि कारण सां मूड ऑफ न थी सघंदो। छो जे परमात्मा केरु आहे? सदा सुखनि जो सागर, ख़ुशियुनि जो सागर, आत्मिक प्रेम जो सागर आहे, ज्ञान जो सागर आहे, शक्तियुनि जो सागर आहे। त असां अगरि सदा इहो यादि कंदासीं ऐं कहिड़ी बि ॻाल्हि जे कारण माण्हू असांखे कुझु अहिड़ो चए थो या कोई बि अहिड़ी परिस्थिति अचे थी त असां परमात्मा जो असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जेकी प्राप्त करूं था न उन शक्तियुनि सां असां ॻाल्हि खे पार करे सघूं। त ॻाल्हि खे पार करे छॾी त मूड ऑफ थियो ई न। इन करे सदा हिकु ई स्मृति सदा यादि रहे। दैहिक संबंधी सदा यादि रहंदा अथव न, कोई तव्हांखे निंड मां बि उथाए करे पुछे भई तव्हांजा माउ पीउ केरु अथव, संबंधी केरु केरु आहिनि, तव्हां किथे रहंदा आहियो त ॿुधाए सघंदा आहियो न। ईअं असांखे एतिरो पको थी वञे सदा कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा परमधाम निवासी आहे, मुंहिंजो असली संबंधी उहो आहे, उहो मूंसां गॾु आहे। त असांखे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में मूड ऑफ न थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।